औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, हींअर असां बीठा आहियूं सिटीज़न क्लब में, जिते सूफ़ी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जो प्रोग्राम आहे। समाजी वर्कनि खे मञता जेको अवार्ड ॾिनो थो वञे। अचो त पहिरियों ऑर्गेनाइज़र सां ॻाल्हाईंदासीं त हू प्रोग्राम हिन इहो छाजे करे अरेंज कयो आहे, ऐं पोइ उन खां पोइ उन्हनि खां पुछंदासीं जिन खे अवार्ड मिलण वारा आहिनि। त लाड़काणे जे कंदे पानी जो निकाल जो सिस्टम ॾिनो वञे जे ख़ुदा जे वास्ते असांजे बचनि ते रहम कयो। ही उहा शइ घुरी रहियो आहियां जेकी तव्हां सभी मुतासिर आहियो। MNA MBA खां वठी आम सोशल वर्कर ताईं। आख़िर में फराज़ हिकिड़ो शेर थी हेठि वेंदुसि, हज़ारों टुकड़े किए मेरे दिल के फराज, हज़ारों टुकड़े किए उसने मेरे दिल के फराज, खुद ही रो पड़ा हर एक टुकड़े पर अपना नाम देखकर। सूफी सोशल वेलफेयर जो असुल अज़म त आहे इंसान ज़ात जी ख़िदमत करणु, पर असांजो नज़रियो इहो थियो त जेका बि फ्लड जे हवाले सां मारूड़नि जी जेका ख़िदमत कई वई सोशल समाजी दोस्तनि, त आउं सोचियो त छो न भला उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई जे लाइ हिकिड़ो नंढिड़ो प्रोग्राम कजे लाड़काणे में, सॼी संगत खे गॾाइजे। जिन बि सूफी सोशल वेलफेयर जी कोशिशि इहा आई त सॼे लाड़काणे समाजी दोस्तनि खे इकठे करे उन्हनि जी कमनि खे साराहे करे उन्हनि खे एप्रिशिएट करे पंहिंजी तंज़ीम जे तरफ़ां उन्हनि खे अवार्ड ॾेई करे हिमत अफ़ज़ाई कई वञे। महिरबानी। ही प्रोग्राम तमामु ज़बरदस्त आहे। ही प्रोग्राम उन्हनि माण्हुनि जे लाइ कयो आहे जेके सोशल माण्हू आहिनि, जेके बिना कंहिं फ़र्क़ जे, बिना कंहिं सबब जे, बिना कंहिं ज़ात पात ऐं मज़हब जे आम माण्हुनि जी ख़िदमत कंदा आहिनि। बिल्कुलु तव्हां ॾिसो कोरोना जे अंदरि, बरसातुनि जे अंदरि हिननि माण्हुनि जिन बि ख़िदमतूं कयूं ऐं हिकिड़ी इहे सुठो अमल आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं शेख हाफ़िज़ बशीर मुदस्सिर सदर लाड़काणो समाजी ताज। जीअं त ही दोस्तनि जी तरफ़ां सईद इमरान शेख साहब जे महिनतुनि सां दोस्तनि जो हिकु कठु गॾु थियो आहे, ॾाढी ख़ुशी थिए थी। उमेद आहे त ईअं ई असांजी मोहबतूं असां हिक ॿिए सां वंडण जे लाइ गॾु थिया आहियूं। साईं इमरान शाह जे तरफ़ इहा सूफ़ियाणे जे हवाले सां इहे हिते थियणु खपनि, छाजे करे इहे इन शयुनि जी ज़रूरत आहे। छो त हे बाइख़लाक़ ऐं सुठे तरीक़े सां जेको प्रोग्राम कयो आहे, असां साईं खे मुबारकबाद चऊं था। साईं तमामु बहितरीन हिकिड़ो कदम आहे। असां सूफ़ी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन वारनि खे असां सल्यूट था पेश कयूं। हिकिड़ो तमामु वक़्ताइतो ऐं तमामु सुठो कदम आहे। जेको कमु गवर्नमेंट खे करणु खपे उहो कमु ही जेके आहिनि समाजी सेक्टर वारा करे रहिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु सुठी ॻाल्हि आहे त तव्हां जेको आहे एप्रिसिएशन जे लाइ जिन समाजी दोस्तनि हिन बरसातुनि में कमु कयो आहे, उन्हनि खे हिते तव्हां मदऊ कयो आहे, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी। ऐं जेको आहे पसे पर्दा त असां सां काफ़ी दोस्त जेके असांखे सपोर्ट कनि था, पर हिते अॼु अवार्ड वठणु असां आया आहियूं। असल में उन्हनि दोस्तनि खे मां एप्रिशिएट कंदुसि जेके पसे पर्दा असांखे जेको आहे सो सपोर्ट कनि। सर अहिड़ा प्रोग्राम लाड़काणे में कॾहिं बि न थिया आहिनि। अहिड़ा प्रोग्राम गवर्नमेंट खे करणु घुरिजनि आहे, पर जेको असांजी सूफ़ी सोशल वेलफेयर जो कमु करायो आहे, हीउ प्रोग्राम करायो आहे, तमामु असां जेको आहे शुक्रगुज़ार आहियूं। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। इन में चाहे त सोशल जेके वर्कर कमु था कनि, जी जेको आहे हिमत अफ़ज़ाई आहे, सर जेको आहे बिल्कुलु हिकु त थियणु घुरिजे, पर थी नथो सघे कॾहिं। छाजे करे त काफ़ी जेको आहे मतिलबु उनजे करे जेको आहे न काफ़ी तंज़ीमूं हर को पंहिंजो जेको आहे मक़सदु रखनि थियूं तंज़ीमूं उन हवाले सां करे जेको आहे न, ताकी जेकॾहिं हिकु दफ़ो प्लेटफॉर्म गॾु थियो त माशाल्लाह जेको आहे बहितरीन जेको माना प्लेटफॉर्म थी सघे थो, लाड़काणे जे बहितरीन लाइ कमु करे सघनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा ही जेको आहे सो गवर्नमेंट या शहर जे मुज़िज़िन समाजी माण्हुनि जे जेको आहे सो मान में ही प्रोग्राम रखियो आहे। समाजी माण्हुनि जो पॉलिटिक्स सां को बि वास्तो न आहे। समाजी माण्हू इज़त जो बुखियो आहे ऐं ग़रीबनि सां प्यारु करण वारो आहे। सो असांजी कोशिशि इहा ई आहे त असां हिन मुआशरे में समाजी तौरु वर्क कयूं। छो जो समाजी वर्क जेको आहे न, सोशल वर्क, उहो इबादत आहे। असांखे पाण ख़ुशी थी थिए पई ऐं हे जेको असांखे हिमत अफ़ज़ाई कनि था पिया, त असां पाण हिते ई वेठे सोचूं था पिया त इनशाला मथां ॿीहर असां अहिड़ो प्रोग्राम पाण बि करायूं। जेको हितां शुरू पियो थिए ॿाहिरि खां जेको फुल रोड आहे न, इस ताईं वञे पियो, असां उहो ठहियल थी ऐं ओॾ की लाड़काणो पूरो थी वियोसीं। न मुख़्तियार कार वेठो आहे, न तपेदार वेठो आहे। हिन महिल ताईं जो त ॿिज भाण था ॾियूं त ॿिज भाण था ॾियूं, कणिका निसरनि था। को अॼु तपेदार वटि को माण्हू ई न आहे। जेलस बाज़ार में जेको आहे
ॾन वठंदा था जेको वञनि जेको इतां शुरू पियो थिए ॿार बुरखान जेको फुल रोड इस ताईं वञे पियो असां उहो ठहियल की ऐं ओॾ की कमिश्नर खे इहो मैसेज ॾींदासीं त जीअं त हीअ शख़्स वूमेन आहे हिनखे अलाह जे फज़ल सां इन वूमेन हैसियत में हर कोई मदद कंदो ऐं हीअ बिल्कुलु मुड़ुस वांगुरु मर्दनि वांगुरु कमु करे ॾेखारे त सॼी उमिरि लाड़काणो हिनखे यादि कंदो। प्रोग्राम इन करे मां सम्झां थो त शायदि को थियो हुजे जंहिंमें ॾिसो न त मां अलाह जी मदद सां 19,000 बचड़ा अमृत ताईं पहुचाए चुको आहियां। 1300-1400 औरतुनि जा मसइला हल करे पंहिंजे वालदेन ताईं पहुचाए चुको आहियां। सिंधी फनकार प्लेटफॉर्म के कारखाने में ये गठजोड़ी समाजी वर्कर जंहिंमें सियासी बि अची विया मज़हबी बि अची विया माना को बि अहिड़ो जो माण्हू आहे जेको हिन प्रोग्राम में न आयो आहे। प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त जेको बोर्ड कटियल या जेको डिजास्टर आहे उन्हनि में गवर्नमेंट जूं जेके कारकर्दियूं हुयूं उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ सोशल सलाम पेश किया करबला खां वठी मज़लूमनि सां ज़ुल्म थींदो हुजे सचो ॻाल्हाइण वारनि सां ज़ुल्म थींदो हुजे थो जे असां सां थियो। जी नाज़रीन अवां मुख़्तलिफ़ समाजी वर्करनि ऐं एवार्ड वठंदड़नि जा व्यू ॾिठा ऐं ॿुधा उन खां पोइ जेको आहे तव्हां ऑर्गेनाइज़र जा व्यू ॿुधा हुनजो चवणो हो त मां इन जे करे सथ गॾु कई आहे जीअं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं अॻिते लाड़काणे जे अवाम जी वधि खां वधि ख़िदमत करे सघनि। आउं आहियां दिलबर शाहिद CEO मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।